योगेश्वर खीमनाथ स्वामी भारतीय सूबे राजस्थान जे शहर जोधपुर जे वेझो रतनपुर में 1890 ईस्वी धारे रतन जी जे घर में जन्म वरितो। रतन जी पेशे जे लिहाज़ खां कुंभार हुआ। योगेश्वर खीमनाथ स्वामी जो नालो मगन जी रखियो वियो। योगेश्वर खीमनाथ स्वामी जॾहिं 2 वरह जा थिया त संदसि पिता परलोक पधारे विया। पिता जे स्वर्गवास थियण खां पोइ संदसि परिवार तमामु घणी मुआशी बदहाली जो शिकार थियो। आख़िरकार बुख ऐं बेरोज़गारी ऐं ॾुकार खां तंग थी मारवाड़ जे माण्हुनि लॾ पलाण शुरू कई। उन्हनि मां योगेश्वर खीमनाथ स्वामीअ जी माताश्री पंहिंजे परिवार ऐं बिरादर साण सनातन धर्म जी वेद जी ख़ालिक धरती सिंध ॾांहुं सफ़र शुरू कयो। अड़ांगा पंध ऐं कुशाला कढंदा अची डिगड़ी नगरी पहुता।